नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सूबे दिरो मां ख़बर ॾींदा सूबे दिरो शहर जे मेन रोड सां कारोबार कंदड़ दुकानदारनि अमजद सामेटियो, फतेह अली सुमरो, जमील शेख ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सूबे दिरो शहर जे मेन रोड जवरी बाज़ार में पब्लिक हेल्थ जा करोड़े रुपयनि जी लागत सां पूरियल सीवरेज ऐं डेरिन जी मेन लाइन जा गटर फाटी पिया आहिनि। गटरनि जे पाइप लाइन टुटण करे गंदो पानी बाज़ार में दाख़िल थियण सां असांजो कारोबार मुतासिर थिए थो। हिननि चयो त टाउन कमेटी या पब्लिक हेल्थ इंतजामिया हिन तरफ़ तवज्जो न करण सां बाज़ार गंदे पानी जे हेठि अची वेंदी है। गंदगी सबब बदबू ऐं गंदो पानी रोड ते हुजण सबब शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं गप चिक जो आज़ार पिणु आहे। हिननि चयो त करोड़ों रुपयनि जी लागत सां तयारु कयल पाइप लाइन टुटी तबाह थी वई है। रहवासियुनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वास्तेदार इख्तियारियुनि खां घुर कई त पाइप लाइन जो कमु दुरुस्त कराए शहरियुनि खे अज़ाब खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।